असीं मौजूद आहियूं SM बचा बंद ते। हालापाणा ही स्पॉट 2 जे नाले सां मशहूर आहे। ही असां डेवलप कई आहे मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट। हिन खे तक़रीबन पॉइंट खे साल खन थी वियो आहे। कुदरत जे तरफ़ां हीअ जेका असांखे पॉइंट मिली आहे, असां हिन खे प्रोमोट करण लाइ हिते मछ कचेरी कराई, हिते राग रंग जी महफ़िल कराई थी। हिते असां 2 मस्जिदुनि जो क़याम करायो आहे, शहीद इरफान मेहदी जे नाले सां ऐं पंहिंजो मस्जिद रहीम जे नाले सां। हिते ॿारनि जा झूला लॻी चुका आहिनि, ॿारनि जूं दिकियूं ठही चुकियूं आहिनि वेहण लाइ। 2 पाणी नलका असांखे डोनेट थिया। उन खां अलावा हीअ जेका पॉइंट आहे, ऐं दवा सां चवां थो पिकनिक पॉइंट जे हिसाब सां जीअं किंजर ते या अलमंद ते जेके शयूं हूंदियूं आहिनि, उहे अगरि हिते हिकु चकर अची वियूं त हीअ पॉइंट दुनिया में हालापाणा जो नालो रोशन कंदी ऐं सियाहत जो तमामु हिकिड़ो वॾो मर्कज़ साबित थींदी। हिते ईअं सम्झो त 12 ई महीना पाणी मौजूदु हूंदो आहे ऐं हिते जेको माण्हू 2 टे 4 5 कलाक अची वेहंदो आहे त रिलैक्स थी वेंदो आहे। ही चवंदा आहिनि जेके बि दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जी तरक़ी जो राज़, उन्हनि जी इनकम जो राज़ सियाहत आहे। जंहिं मुल्क जी सियाहत सुठी हूंदी आहे, तव्हां यूरोप हलिया वञो, उन्हनि जी अगरि तरक़ी कर थी आहे त सियाहत करे थी आहे। ही मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट हालापाणा जी तरक़ी ख़ुशहाली में तमामु हिकिड़ो अहम संगे मेल साबित थी सघे थी। असां दुबई खां स्ट्रीट लाइटूं घुरायूं आहिनि, उहे लॻी पियूं। राति टाइम ते हिते रोशनी हूंदी आहे ऐं राति टाइम ते ख़ासि करे अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जेके नथियूं निकिरनि, परदेदार फैमिलियूं आहिनि, उहे बि हिन पिकनिक पॉइंट ते अची इंजॉय थियूं कनि। साकू यार मनावना है, साकू ढोल मनावना है, भावे सिर दी बाजी लग जावे, भावे सिर दी बाजी लग जावे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये आलिम हक मौजूद असां हींअर मेहरान पैराडाइज ते असां मौजूद आहियूं ऐं हाला में पुरानी हाला में आहे। तमामु मज़ो अची रहियो आहे हिते ऐं तव्हां बि अचो पंहिंजी फैमिलियुनि सां हिते मज़ो वठो, इंजॉय कयो। हिकु तमामु बहितरीनु पॉइंट ठही आहे। अचो हिते विज़िट कयो, घुमो। जेके तव्हां व्लॉग वग़ैरह ठाहियो था यूट्यूब जा, जेके अगरि जा वीडियोज़ वग़ैरह या टिकटॉक वग़ैरह ठाहियो था, त तव्हां हिते अची ठाहियो। तमामु हिते सुठी लोकेशन अथव, सुठो हिकिड़ो इंजॉयमेंट माण्हू खे मिलियो वञे, हिकु सुठी मेमोरी ठहियो वञे इंसान जी। असल में सिविल सोसाइटी जो ही ठाहियल पूरी टीम मेंबरनि जो ठाहियल जेको आहे पैराडाइज पिकनिक पॉइंट, उन पिकनिक पॉइंट में ही हिकिड़ो अबंडेंट प्लेस हुई, बिल्कुलु अबंडेंट प्लेस हुई। हिन में का बि शइ कोन्हे। हिन खे असां डेवलप करे हिन मां जंगल वग़ैरह ख़तमु करे तमामु बहितरीनु हिकिड़ी लोकेशन सेट कई आहे हाल में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिते मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट ते बीठा आहियूं। असां हिते ॾाढा टिकटॉक ठाहिया आहिनि, ॾाढो मज़ो लॻो पियो, ॾाढो दरिया जो मज़ो लॻो पियो। असां पंहिंजे दोस्तनि खे बि चऊं था अचो हिते टिकटॉक ठाहियो। असां ॾाढो टिकटॉक ठाहिनि, ॾाढो मज़ो मेहरान पैराडाइज पंहिंजी फैमिली वठी भले अचो हिते। सिविल सोसाइटी काफ़ी सारा जेके चैरिटी जा कम कया आहिनि, काफ़ी सारा डेवलपमेंट जा कम कया आहिनि, जंहिंमें ख़ासि करे ग्रीनरी ते कमु घणो कुझु कयो वियो आहे। चैरिटी में डोनेशन में नलकनि जो ऐं काफ़ी सारनि माण्हुनि खे घर ठाराए बि ॾिना विया आहिनि। उन हिकिड़ो मेन कमु सिविल सोसाइटी जेको आहे सो मेहरान पिकनिक पॉइंट जी डेवलपमेंट आहे, जिते काफ़ी सारो उन ते कमु कयो वियो आहे। ऐं असां वटि सिंध में काफ़ी सारा माण्हू जेके जामशोरो वञनि था, उन्हनि जे लाइ सिविल सोसाइटी हिकिड़ी मेहरान पिकनिक पॉइंट डेवलप कई आहे। तव्हां हिते ईंदो, तव्हांखे माशाल्लाह ॾाढो मज़ो ईंदो। सिंध में मुंहिंजो साह मौला, सिंध में मुंहिंजो साह, सिंध में मुंहिंजो साह मौला, सिंध में मुंहिंजो साह। जी जल माउ साह आहे मुंहिंजो, जी जल माउ साह आहे मुंहिंजो, चरण वारो चाह मौला, सिंध में मुंहिंजो साह, सिंध में मुंहिंजो साह मौला, सिंध में मुंहिंजो साह।